साहिती परगणे जी दिलि ऐं सदियुनि ताईं उन जो तख़्तगाह बणियल ढबरो या दरबेलो शहर पंहिंजी अनेक ख़ुसूसियतुनि जे करे इतिहास में अहम जाइ विलारे बीठो आहे। हिन शहर में मौजूदु हुजण माना तारीख़ जे के अहम मोड़ ते बीहण जे बराबरि आहे। ढबरो शहर पंहिंजे अंदरि हज़ार दास्तां सांढियो बीठो आहे। सवे सालनि खां आबाद हिन शहर केतिरियूं ई लाहियूं चाणियूं ॾिठियूं आहिनि। हीउ उहो शहर आहे जंहिंमें मशहूरु मुग़ल बादशाह हुमायूं पनाह वरिती। हीउ उहो शहर आहे जंहिंमें मुग़लनि जो गवर्नर अब्दुल रहीम ख़ान सिंध फतह करण लाइ दुआ पिनण आयो हो। हिन ई शहर में वेझे माज़ी में सिंध जो हिकु अज़ीम किरदारु उभरियो जंहिं मुसलमाननि जे तालीम लाइ नौशहरे में मदरसा हाई स्कूल जो बुनियादु विधो। सॼी सिंध सैयद उलंदे शाह जे नाले खां वाक़िफ़ आहे, पर पाण अॼु मुलाक़ात कंदासीं सिंध जे यकाने आर्टिस्ट सां जंहिं पंहिंजी महिनत सां सॼी सिंध में मुनफ़रिद मक़ाम हासिल कयो आहे। क़ुर्बान चना जो बुनियादी तारफ़ हिकु बैंकर जो आहे, पर पाण दुनिया जे केतिरनि ई मशहूरु नावलनि जा तर्जुमा करे चुको आहे। जॾहिं त संदन इन्फ़रादियत दुनिया जे शानदार फिल्मुनि जी सिंधीअ में सब टाइटलिंग आहे। सभ खां अवल त मां इहो अर्ज़ु कंदो हलां त जॾहिं 96 में मां हैदराबाद अपॉइंट थियुसि, मुंहिंजी जेका जॉब लॻी त पोइ उते थोरो हेकड़ाई जो शिकार हुउसि मां। पोइ उते मूं काफ़ी पढ़णु शुरू कयो। पोइ उन पढ़ण खां पोइ वरी मूं में थोरो तख़लीक़ वारी सलाहियत बि मूं में पैदा थी, जंहिंखां पोइ मूं हालार सिंध रंग ऐं अदब डाइजेस्ट में मुख़्तलिफ़ क़िस्म जी शाइरी ऐं तर्जुमा बि ऐं पंहिंजी तख़लीक़ बि ॾियणु शुरू कई। इहो सिलसिलो तक़रीबन 2003 ताईं हलंदो रहियो। उन खां पोइ जॾहिं मां इंटरनली बैंक में दाख़िल थियुसि त उते शदीद कम जे करे मां इन फील्ड में थोरो हटी वियुसि। पोइ अॻिते हली करे वरी ईअं थियो त चवंदा आहिनि त अली बाबा जे बक़ौल त अदब में लंबी साही त पटे सघिजे थी, पर उन खे छॾे नथो सघिजे। पोइ ईअं हली करे वरी 2010 में वरी मूंखे थोरो ख़्यालु आयो जॾहिं असांजी सिंधी ॿोली मुकमल तरह सां कंप्यूटर ते डेवलप थी वई। माजिद बुरगीर साहब जी करम नवाज़ी आहे जो उन एहसान करे छॾियो सिंधियुनि ते। उन खां पोइ मां इहो आइडियो वरितो त यार हे जेके असां फिल्मूं ॾिसूं था पिया हेॾियूं सारियूं, उन में अरबी तर्जुमो बि आहे, फ़ारसी बि आहे, चीनी बि आहे, त पोइ सिंधी छा इहो नामुमकिन आहे छा? पोइ मूं उन ते थोरो पंहिंजे पर में कमु करणु शुरू कयो। पंहिंजे पर में कमु करणु शुरू कयो। पोइ ॻोल्हे नेठि मां उन मक़सद ते पहुतुसि वञी ऐं मां फिल्मूं तर्जुमो करण में सबटाइटल में कामयाबु थी वियुसि। पोइ तक़रीबन 2010 खां वठी इहो जेको मुंहिंजो पीरियड हो इहो हो 2015 ताईं, जंहिं ते मूं फिल्मुनि खे टाइम ॾिनो ऐं जंहिंमें मूं 77 गैर मुल्की फिल्मूं पंहिंजूं सिंधीअ में जेके आहिनि से सबटाइटल सां तर्जुमो कयूं। उन खां पोइ मुबीन चन्ना मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, मुतर्जमा, सुठो मुतर्जमा। पोइ उन मूंखे सलाह ॾिनी त यार हाणे तो कमु त अहिड़ो कयो आहे जेको मुनफ़रिद ऐं निरालो आहे, इन में को बि शक न आहे, पर उहा महिनत करणु अजाई आहे जंहिंखे पज़ीराई न मिली सघे। तूं हेॾो कमु करीं थो पर इतफ़ाक़ वारो इहा तुंहिंजी फिल्मूं केर बि कोन थो थी सघे। इन करे बहितर आहे त तूं एज़ अ ट्रांसलेटर तूं जेको आहे सो बुक्स या नावल्स जेके आहिनि इहे तर्जुमो कर। पोइ मूंखे उन दोस्त मुबीन चन्ना मूंखे इन फील्ड में आंदो ऐं पोइ 2016 खां पोइ मूं हुनखे तर्क करे छॾियो कम खे, सबटाइटलिंग खे, छो त उनजी पज़ीराई थिए कान पई हे हो। पोइ 2016 खां मां कमु शुरू कयो, नावलनि ते कमु करणु शुरू कयुमि। पोइ 2021 ताईं जेको आहे सो मां लॻभॻि 10 खनि किताब मां तर्जुमो करे चुको आहियां, जंहिंमें मुंहिंजा 8 पब्लिश थी चुका आहिनि, 6 सिंधीअ में आहिनि, 2 उर्दूअ में आहिनि, बाक़ी 2 जेके आहिनि उहे पब्लिशर जे हवाले आहिनि, उहे बि कंहिं महिल बि जेके आहिनि से माना मंज़र ते अची सघनि था। पाण ॼाणूं था त अदब जी दुनिया में तर्जुमो कुझु सूरतुनि में तकलीफ़ खां बि ॾुखियो हूंदो आहे, ऐं वरी जॾहिं ॻाल्हि फिल्मुनि जे तर्जुमे जी हुजे त उहो तमामु घणो मुश्किल कमु आहे। पर जहिड़ी रीति क़ुर्बान चन्ना उन कम खे पूरो कयो, उहो हिकु सिंधी आर्टिस्ट जो कमाल ई चई सघिजे थो। साईं भला तव्हां जेको किताब जेके तर्जुमे में आंदा आहिनि उहे कहिड़ा किताब ऐं केतिरा किताब आहिनि जेके तव्हां तर्जुमो करे सघिया आहियो? मां हिनमहिल ताईं 10 किताब पूरा करे चुको आहियां ऐं इतफ़ाक़ सां उहे सभु नावल ई आहिनि। मुंहिंजा 8 किताब पब्लिश थी चुका आहिनि, तंहिंमें 6 सिंधीअ में आहिनि, 2 उर्दूअ में आहिनि, बाक़ी 2 जेके किताब आहिनि रहनि था उहे पब्लिशरनि वटि आहिनि, उहे कंहिं महिल बि अची सघनि था। अच्छा, कहिड़ा किताब आहिनि उहे जेके तव्हां इहो नावल आहिनि जेके तव्हां तर्जुमे में ठहंदा आहिनि? नावल सभ खां अवल त
मिच एल्बम जो ट्यूज़डे विथ मोरी उहो मूं तर्जुमो कयो। ॿिए नंबर ते मूं स्ट्रेंजर अल्बर्ट काम्यो जो उहो तर्जुमो कयो। इन खां पोइ दीवानगी वुदरिंग हाइट्स इहो तर्जुमो कयो। पेड्रो परामो आलम बरज़क जे नाले सां उहो तर्जुमो कयो। ऐं कैदियाणी जी कथा वुमन एट .0 नवाज़ुल सैदियावी हुई मिस्र जी हिकिड़ी लेखका, उन जो मूं तर्जुमो कयो। ऐं 2 उर्दूअ में हिन तंहिंमें हिकिड़ो दी साइलेंट पेशेंट आहे एलेक्स माइकल लेडीज़ जो उहो तर्जुमो कयो आहे। ऐं इन खां पोइ जेको आहे उर्दू ॿियो मुंहिंजो आहे आई टू हैड अ लव स्टोरी, उहो मूं मेरी अधूरी प्रेम कहानी जे नाले सां जेको आहे सो तर्जुमो कयो आहे। इहे मुंहिंजा 8 नॉवल आहिनि। असुल में तव्हां ओवरऑल जेकॾहिं तर्जुमे जे हवाले सां तबसरा पढ़ंदो न त जिन बि तर्जुमे खे आइडेंटिफाई कयो आहे उन्हनि इहो ई चयो आहे त तर्जुमो जेको आहे उहो तकलीफ़ खां वधीक ॾुखियो आहे। पर मुंहिंजो वरी कॉन्सेप्ट इन में ॿियो आहे, मूंखे ॿई कम कहिड़ा लॻंदा आहिनि। इन जो सबबु इहो आहे त लेखक खे जॾहिं को बि ख़्यालु पंहिंजे ज़हन में ईंदो आहे त उहो इहा कोशिशि कंदो आहे त इन खे रंग बिरंगी वेस पाराए सुठे तरीक़े सां जेको आहे सो पेश करे। त मूं ॾिठो आहे त जेको तर्जुमे निगार आहे न उन सां बि साॻियो असरु आहे। हू बि इहो ई कोशिशि करे थो त जेको साम्हूं लिखियलु ख़्यालु आहे उन खे साॻे तरीक़े सां पेश करे। पोइ मूंखे ॼण माना ॿई हिकु जहिड़ा लॻंदा आहिनि। बाक़ी ओवरऑल व्यूज़ जेके तव्हां ॾिसंदो त तर्जुमे जो कम खे वधीक जेको आहे सो ॾुखियो करे पेश कयो आहे। बाक़ी मुंहिंजी सूरत में ॿई कम हिकु जहिड़ा आहिनि, छो त लफ़्ज़नि खे वेस पाराइणो आहे। हुनखे दिलि में ख़्यालु आयो, ज़हन में ख़्यालु आयो, उहो उनखे सुठो लिखण जी कोशिशि करे थो। तर्जुमे निगार साम्हूं लिखियलु पराए ख़्याल खे सुठनि लफ़्ज़नि में आणण जी कोशिशि करे थो। मुंहिंजी नज़र में हिकु जहिड़ो कमु आहे। बैनुल अक़वामी तौरु मशहूरु फिल्मुनि जे सभु टाइटलिंग जो ख़्यालु कीअं आयो जे जवाब में कुर्बान चना जो चवणु हो त अचूं था इन ॻाल्हि ते त इहो ख़्यालु कीअं पैदा थियो त मां अर्ज़ु कंदो हलां त 30 साल अॻु में जॾहिं VCR जो दौरु हो तॾहिं दुबईअ मां पल्स ग्लोबल जे नाले सां हिकिड़ियूं फिल्मूं ईंदियूं हुयूं जेके उर्दूअ में सबटाइटल थियल हूंदियूं हुयूं। तव्हां यकीन कयो मां एॾे चाह सां ॾिसंदो हुउसि ऐं मुंहिंजी उन दौर में इहा हसरत हूंदी हुई त काश माना उहो दौरु बि अचे, अनक़रीब अचे, जो मां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे अहिड़े रीति जेको आहे जिते ही उर्दू थी अचे, जिते उर्दू ॿोली रक़्सी करे उते जेका आहे सा मुंहिंजी पंहिंजी सिंधी ॿोली उते स्क्रीन ते जेका आहे सा झूमंदी नज़र अचे। पोइ मां पहिरें बि ज़िक्र करे चुको आहियां त माशाल्लाह सिंधी ॿोली असांजी जेका आहे सा अपडेट थी वई कंप्यूटर में। पोइ मूं जुस्तजू कई, कोशिशि कई, माशाल्लाह मां इन में कामयाबु थी वियुसि। बहरहाल मेन सोर्स इहो आहे त जेके मूं 30 साल अॻु में पल्स ग्लोबल ते जेके फिल्मूं ॾिठियूं न उहो माना मुंहिंजे लाइ हिकिड़ो आइडियल हो त माना उन खे मां टारगेट करे माना अॻिते वधियुसि। ऐं ॿी ॻाल्हि मां इहा अर्ज़ु कयां त 30 साल अॻु में उहे केस्टूं एॾियूं महांगियूं हूंदियूं हुयूं, 30 रुपया उनजो किरायो हूंदो हुओ हिकु राति जो। माना इहो मां जेकॾहिं भेट कयां थो त उन दौर में हैदराबाद खां दरबेले ताईं हिकु पासे जो किरायो हो, एतिरो उनजो किरायो जेको आहे सो महांगो हूंदो फिल्म जो। पर पोइ बि मां उहे जेको आहे सो ॾिसण जी कोशिशि कंदो हुउसि ऐं मूं काफ़ी फिल्मूं ॾिठियूं हुन में डबिंग में। इहो ई मुंहिंजो इंस्पायरेशन हुई। दुनिया जे 77 शाहकार फिल्मुनि जा सिंधी में सब टाइटल जोड़ण जो कमु एतिरो आसान न हो जेतिरो सम्झो वञे थो। जहिड़ी रीति कुर्बान चना उनखे तकमील ताईं रसायो, उन लाइ हू तहसीन जो मुस्तक बणिजे थो। कुर्बान चना जे तर्जुमो थियल बैनुल अक़वामी फिल्मुनि में अमरीकन, पोलिश, रूसी, फ्रांसीसी, जापानी, स्पेनी, अरबी, कोरियाई, अतालवी, वियतनामी, फारसी, चीनी, मलयालम ऐं तुर्की ॿोली में ठहंदड़ मूवीज़ शामिल आहिनि। 77 फिल्मुनि में तक़रीबन जेके बि वॾा वॾा मुल्क आहिनि फिल्मूं ठाहिनि था, जंहिंमें साउथ कोरिया आहे ऐं तव्हांजो जर्मनी आहे, फ्रांस आहे, ईरान आहे ऐं हिकु अधु चाइना जी बि आहे। इहे सभु शामिल आहिनि। इहे तक़रीबन मां हॉलीवुड जे जेके अंग्रेज़ी फिल्मूं आहिनि उन्हनि ते घटि कमु कयो आहे, छो त उन्हनि में घणो जेको फिक्शन यूज़ थो थिए, साइंटिफिक फिक्शन यूज़ थो थिए। पोइ मूंखे वरी उहो थोरो घटि वणंदो आहे। बाक़ी जेके ईरानी फिल्मूं आहिनि, साउथ कोरिया जी फिल्मूं आहिनि, उहे ईअं आहिनि जीअं असांजे PTV ड्रामा हूंदा हुआ या असांजे नाटक रंग हूंदा हुआ, उन्हनि में अहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे। पोइ उन्हनि खे मां वधीक तरजीह ॾींदो आहियां। गैर मुल्की ईरान, साउथ कोरिया ऐं पंहिंजो स्पेनिश, इहे मूं वधीक तर्जुमो कयूं आहिनि अंग्रेज़ियुनि जे मुक़ाबले में। कोरियन ॿोली तव्हां ॼाणो पिया जो उनखे तव्हां तर्जुमो ॾिनो आहे? न, बिल्कुलु बि न। उन्हनि जो तर्जुमो जेके अंग्रेज़ीअ में सबटाइटल हथु करे उन्हनि जा, पोइ उन्हनि खे मूं जेको आहे सो सिंधीअ में तर्जुमो कयो हो। बाक़ी मूंखे अंग्रेज़ी ईंदी आहे थोरी घणी, बाक़ी मूंखे ॿी ॿोली का बि कान ईंदी आहे। पोइ हुनजो अंग्रेज़ी सबटाइटल हथु करे उन ते मूं वर्क कयो सॼो। कुर्बान चना बुनियादी तौरु बैंकर आहे। बैंक जी मसरूफ़ नौकरीअ मां वक़्तु कढी
ही ज़बरदस्त कमु करण लाइ हिन अॻियां जेके मुश्किलूं आयूं हू फ़िलहाल त उन्हनि मां निकिरी पार पुॻो आहे। थकियो न आहियां मां, बाक़ी एतिरो ज़रूरु आहे त कुझु सिहत जे मसइलनि जे करे, जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त मूंखे रेटिना जो इशू आहे, इन जे करे थोरो गैप आयो आहे। बाक़ी थको न आहियां माशाल्लाह, ऐं उमिरि जी तक़ाज़ा बि आहे कुझु, पर ॼण माना उहा स्पीड हिनमहिल मुंहिंजी न आहे। बाक़ी इहो आहे त कुझु आउं बि अॻभरी थियां, अहिड़े ई सिलसिले में कुझु थोरो आहिस्ते आहिस्ते रहियूं पिया। बाक़ी इंशा ताला जीअं ई मूंखे, छो त मूंखे वांदो विहणु न ॾींदो आहे, न ईंदो आहे वांदो विहणु, इन जो सबबु बैंक ई आहे। थी सघे थो त जेकॾहिं मां बैंक में न हुजां हा त एतिरो एक्टिव न हुजां हा, इहा बैंक ई आहे जंहिं मूंखे एक्टिव रखियो आहे। हा, इहा ॿी ॻाल्हि आहे त सोशल एक्टिविटीज़ असांजूं जेके आहिनि से बैंक जे करे ख़तमु थी वियूं, पर पोइ बि ॼण माना हिकिड़ी इहा ई शइ आहे जेका मूंखे मेंटेन करे थी। ऐं इंशा ताला जीअं ई सिहत वारो कमु सेट थी वियो त पोइ इंशा ताला पोइ जेका अलाह साईं ताक़त ॾिनी उन स्पीड सां अचिबो। बाक़ी फ़िलहालु थोरो डरो आहियां मां। प्रोमोशन ऐं मार्केटिंग जो कमु हुन जे वस में न आहे, उन करे हुन ज़ाती तौरु तर्जुमो कयल फ़िल्मूं सिंधीअ जे मुख़्तलिफ़ हलक़नि ताईं त पहुचायूं, पर आम माण्हू उन्हनि मां फ़ाइदो हासिलु न करे सघियो आहे, जंहिं लाइ हुन जो चवणु हो त सरकारी या ख़ानगी सतह ते जेकॾहिं को इदारो प्रोमोशन खां मार्केटिंग जो कमु हथ में खणे त हुन जो पोरियो सफल थी वेंदो। जेको मूं नोट कयो आहे, हाणे ज़ाहिरी तरह मूंखे कंहिं पार्टिकुलर इदारे जी जेको असां वटि कमु कंदो हुजे का अहिड़ी ॼाण कान्हे त हीउ इदारो जेकॾहिं सचाई करे या इन सां राब्तो करे त इहो जेको आहे सो फ़िल्मूं मंज़र आम ते आणे सघे थो। बाक़ी ॾिसो दुनिया में हज़ारें चैनल हलनि था पिया, ठीकु आहे न। तव्हां ॾिसो अरेबिक चैनल आहिनि, इंडियन चैनल आहिनि, उन्हनि ते तव्हांखे हर क़िस्म जो सबटाइटल मुयसरु मिलंदो। त बाबा अरबीअ में बि उहे आहिनि, फ़ारसीअ में बि आहिनि, हे बि आहिनि। त हाणे इहो कमु वरी बि ॼण चैनलनि ते ई नज़र आयो आहे। बाक़ी यूट्यूब ते बि मूं न ॾिठो आहे त को चाइनी फिल्म का सबटाइटल सां उते आई हुजे, कॉपीराइट जो इशू उन में न थियो हुजे, या वरी हुननि कंसर्न कंपनियुनि खां परमिशन वठी ऐं यूट्यूब ते अपलोड कयो हुजे। न, इहे सभु फिल्मूं जेके बि सबटाइटल थियनि थियूं, इहे असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु चैनलनि ते ई ॾिसण लाइ मिलनि थियूं। इन जो ज़रियो चैनल ई आहिनि। हा, मुमकिन आहे त थी सघे थो त हीअ जेके पंहिंजा चैनल फंक्शन कनि पिया था, सिंधी आहिनि या उर्दू आहिनि, जेके बि चैनल आहिनि पाकिस्तान में, इहे उन्हनि कंपनियुनि सां, उन्हनि फिल्मी कंपनियुनि सां ताउन करे को अहिड़े क़िस्म जो इजाज़तनामो उन्हनि खां तलबीन, ऐं पोइ मुमकिन आहे त उहो अलो कनि, ऐं पोइ इहे फिल्मूं जेके आहिनि से माण्हू सिंधीअ में सबटाइटल सां ॾिसी सघनि था। मुंहिंजो मक़सदु आहे त चैनल ई आहिनि, जेको मूंखे नज़र अचे थो न, त चैनल ई आहिनि जेके इन जो वाहिद ज़रियो आहिनि त जीअं उन्हनि जी माण्हुनि ताईं रसाई थी सघे। हिकु सवाल त सब टाइटल जे बजाए डबिंग जो कमु छो न कयो, जे जवाब में हुन हिकु सादी ऐं सुहिणी ॻाल्हि कई त असल में इहो ख़्यालु मूंखे कॾहिं बि न आयो आहे। मां जेको आहे सो डबिंग जे सख़्तु ख़िलाफ़ु आहियां। डबिंग जे सख़्तु ख़िलाफ़ु इन करे आहियां जो डबिंग मूंखे हिकिड़ो प्रोफेशनल कमु त आहे, पैसनि ॾोकण कमाइण जो हिकिड़ो ज़रियो आहे। बाक़ी मूंखे नॉन लिटररी कमु लॻंदो आहे, माना लिटररी कमु न आहे। फिल्म जा जेके टाइम पास शौक़ीन आहिनि उहे इन शइ खे पसंदि कनि था, डबिंग खे। बाक़ी जेके माण्हू फिल्म खे एज़ अ आर्ट करे ॾिसनि था न, उहे इन खे कतई बि जेको आहे सो पसंदि नथा कनि पिया। हाणे इन जो मां सिंपल तव्हांखे मिसाल मां ईअं ॾियां त जेकॾहिं अल पचीनो, शफ़ी मोहम्मद शाह, अमिताभ बच्चन, जेकॾहिं इन्हनि जे फिल्मुनि ते असां को आम आवाज़ु डब करे ऐं उहे ॾिसूं त छा असां उहे फिल्मूं हज़म करे सघंदासीं? न करे सघंदासीं। त डबिंग जो मुंहिंजे अॻियां को हैसियत कान्हे का, इहो नॉन लिटररी कमु आहे। सो डबिंग खे मां अहमियत न ॾींदो आहियां। नौजवाननि जे बारे में हुन जो ख़्यालु आहे त उन्हनि जी अक्सरियत फिल्मूं पसंदि न कंदी, छाकाणि त ख़ुदि फिल्म ॾिसणु हिकु आर्ट आहे। जेके अॼुकल्ह जा नौजवान आहिनि न, उहे आहिनि शॉर्टकट। उन्हनि खे डबिंग त पसंदि अची सघे थी, बाक़ी सबटाइटल में जेको आहे न, मां सम्झां थो त उहो न ॾिसी सघंदा, उन्हनि खां सबटाइटल हज़म न थींदो। इहो मूं तव्हांखे पहिरें बर्ज़ कयो त जेको फिल्म ॾिसण जो आर्ट ॼाणे न, त फिल्म कीअं ॾिसबी आहे उहो माण्हू इन कम खे जेको आहे सो सम्झी सघे थो। बाक़ी नौजवान जेको आहे उहो टाइम पास आहे ऐं उहो डबिंग खे ई अहमियत ॾींदो ऐं सबटाइटल खे न ॾींदो। थी सघे थो के अहिड़ा नौजवान बि आहिनि जेके क्लासिक कम खे जेको आहे सो अहमियत ॾियनि था ऐं उनजी जेका आहे असां सम्झनि था, पर मूंखे ॼण उहा अक्सरियत थोरी घटि थी नज़र अचे। अॼुकल्ह जदीद ऐं टेक्नोलॉजी जे दौर में इन शइ जी ज़रूरत आहे। ज़रूरत आहे साईं। ॾिसो न, जेकॾहिं फ़न जे हिसाब सां का शइ हिकिड़ी तव्हां ॾिसो डायरेक्शन थी आहे। मूंखे हिकिड़े कंहिं पंहिंजो नेशनल आर्ट कॉलेज में साईं सां गॾु हिकिड़ो प्रोफेसर ॿियो बि आयो, उन ॻाल्हि कई त
साउंड ट्रैक्स ते जेके बि वॾा वॾा डायरेक्टर आहिनि न साउंड ट्रैक ते एॾो कमु कंदा आहिनि माना ईअं सम्झो त 40 माइकूं अहिड़ियूं हूंदियूं त जेको हुनजो साउंड आहे न जेको उकलाव आहे डायलॉगनि जो उहो माना एज़ इट इज़ जेको आहे सो रिसीव थिए। हाणे ॾिसो जेका कंपनी जेके डायरेक्टर साउंड ते एतिरो ज़ोर ॾियनि ऐं पोइ उन साउंड खे असां मारे छॾियूं ऐं उनखे डब कयूं त पोइ ॼण माना थोरो इहा नाइंसाफ़ी महसूसु थींदी। बाक़ी टाइम पास आहे त पोइ त को मसइलो ई कोन्हे को, पोइ त तव्हां मूं जहिड़े मश्करे खां बि जेको आहे डबिंग कराए ऐं तव्हां फिल्म ॾिसी सघो था। हुनखे हेॾे सारे कम में मुश्किलातूं कहिड़ियूं आयूं जे जवाब में कुर्बान चना एतमाद सां वराणे थो त मुंहिंजो घणो जेको तर्जुमे जो फोकस रहियो आहे न उहो रहियो आहे हिस्टोरिकल मूवीज़, रिलीजियस ऐं ॿियो ड्रामाटिक। रिलीजियस फिल्मूं त ठीकु हुयूं, माण्हू जेको आहे सो नेट तां इस्लाम छा आहे उहो या इहो जेको आहे सो ईसाई मज़हब छा थो चवे उहो माण्हू कॉन्सेप्ट क्लियर करे सघे थो। तारीख़ मुंहिंजी पढ़ियल न आहे, पोइ तारीख़ी फिल्मुनि खे तर्जुमो कंदे मूंखे थोरी तकलीफ़ हिकु ॿिनि फिल्मुनि में पेश आई। पोइ जॾहिं मां मुंझी पियुसि डायलॉग्स में ऐं मूं चयो त हीअ हेॾी वॾी सारी फिल्म आहे, जेकॾहिं मां इन्हनि डायलॉगनि खे गोलमोल कयां त इहा बि नाजाइज़ी थींदी। पोइ मां पंहिंजो लैपटॉप ॿधी साईं अकबर अली शाह असांजो पंहिंजो जेको आहे सो माशाल्लाह हिकिड़ो नामवर तारीख़ नवीस आहे ऐं महिरबानी माण्हू आहे, मां हलियो वियुसि साईं जन ॾे। पोइ मूं साईं खे सॼी पोज़ीशन ॿुधाई, पर बहरहाल साईं मूंखे स्पॉट ते उते छा आहे त हो त माशाल्लाह मास्टर माइंडेड माण्हू आहिनि, हुननि खे मां त ईअं चवंदो आहियां त इन्हनि खे हिस्ट्री ईअं माना बज़बानी यादि आहे। पोइ हुननि मुंहिंजी उन्हनि जुमिलनि में जेका आहे सा हेल्प कई ऐं जेको आहे सो पोइ मां हुनखे कंप्लीट कयो। इन खां अलावा लॉरेंस ऑफ अरेबिया 1967 जी फिल्म आहे जेका फस्ट वर्ल्ड वार जे पसे मंज़र में आहे। इन में थोरी मूंखे दिक़त आई, पोइ वरी मूंखे फील थियो त साईं खे तकलीफ़ नथो ॾियां। पोइ वरी मूं डायरेक्ट राब्तो कयो वञी ज़िया मुहिद्दीन सां, जेको हाणे रिसेंटली वीचारो फोत थी वियो आहे। तॾहिं आर्ट कॉलेज में साईं CEO हो। पोइ मां हुन सां राब्ते में आयुसि, छो इन राब्ते में इन करे आयुसि जो ज़िया मुहिद्दीन पाण बि उन में हिकिड़ो सुठो ऐं वॾो रोल ऐं किरदारु अदा कयो आहे। सो मूं चयो त ज़ाहिर आहे हू उन फिल्म में हुन कमु कयो आहे ऐं हू बहितर इन जी माना जेका आहे सा मूंखे ॿुधाए सघे थो। पोइ मूं ज़िया मुहिद्दीन साहिब सां, तॾहिं मुंहिंजी पोस्टिंग ठारूशाह में ई हुई, पोइ मूं ज़िया साहिब सां राब्तो कयो। पोइ उन मुंहिंजी जेका आहे सा हेल्प कई। बसि इहे 2 दफ़ा मूंखे तकलीफ़ आई जो मां ॾुखी अंग्रेज़ी या वरी कॉन्सेप्ट क्लियर न थियण जी सूरत में मां जेको आहे सो इन्हनि 2 माण्हुनि सां राब्तो कयो। बहरहाल मुंहिंजी हेल्प थी वई, बाक़ी मूंखे ॿी तकलीफ़ कान आई का। आख़िर हिन कमु करण जी ज़रूरत कहिड़ी आहे जे जवाब में हू चए थो मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं मां इन खे उर्दू में सबटाइटलिंग जो कमु उर्दू में कयां त मूंखे मुंहिंजी मालिकी थी वञे हा, छो त उन्हनि जो नेटवर्क तमामु वसी आहे, उन्हनि जी मालिकी आहे। पर जीअं त उर्दू ॿोलीअ वारनि लाइ अॻु में ई खोड़ सारियूं शयूं मौजूदु आहिनि। हाणे तव्हां ॾिसंदो त जेके बि चैनल्स आहिनि, स्ट्रीमिंग सर्विसिस आहिनि, नेटफ्लिक्स थी, अमेज़ॉन प्राइम थी या इवन यूट्यूब, इन में उर्दूअ ते जेको मवादु पियो आहे उहो अणखुट आहे, पर सिंधीअ में अहिड़ो को बि मवादु मौजूदु कोन्हे। पोइ मूं इन खे तमामु ज़रूरी सम्झो त इन शइ खे मुतारिफ़ कराइजे त जिते खोट आहे उते कराइजे। पोइ इन लाइ मूंखे सिंधी बेस्ट लॻो ऐं सिंधीअ में लाज़मी हो इनखे करणु। इहो ई सबबु हो त असां वटि ज़रिया न आहिनि। असां वटि सिंधी जेके असांजा फिल्मूं ॾिसनि था उन्हनि वटि इहे ज़रिया न आहिनि त ॼण माना हो उनखे पंहिंजी ॿोलीअ में सिंधीअ में उन्हनि खे ॾिसी सघनि। पोइ मूंखे इहो बहितरु लॻो त सिंधी ॿोली हिकिड़ो त पंहिंजी ॿोली बि आहे ऐं जेको आहे सो इन जी मूंखे ज़रूरत महसूसु थी त इहो सिंधीअ में ई थियणु घुरिजे तर्जुमे। अच्छा, भला हीअ तव्हांजो हेॾो सारो जेको कमु आहे तव्हांजी रसाई थी सघी आहे हुकूमत ताईं, सिंध हुकूमत ताईं, त तव्हां पंहिंजो कम जो तव्हां हुनखे हवालो ॾेई सघिया आहियो या तव्हां पंहिंजी हेॾी महिनत उन्हनि ते रसाई करे सघिया आहियो? नाज़रीन खे हुन जे कम जे बारे में वधीक सम्झण लाइ जॾहिं उहो सवाल कयो वियो त छा हुन फिल्मुनि जे सबटाइटलिंग में शॉर्टकट खां कमु वरितो आहे याने उन जा चूंड हिसा तर्जुमो कया आहिनि, जे जवाब में वराणे थो त न, हुन पूरी फिल्म हर अदा थियल लफ़्ज़ जो तर्जुमो कयो आहे। छा आहे त हूअं त मक़सदु न आहे न, जेकॾहिं हिकिड़ी फिल्म आहे 2.5 कलाकनि जी, उनजा 2 कलाक सबटाइटल कजनि ऐं अधु कलाकु न कजे त इहा नाजाइज़ी जेका आहे सा थींदी। फिल्मूं जेके बि मूं तर्जुमो कयूं आहिनि इहे कयूं आहिनि पंहिंजे शौक़ में ऐं हिकिड़े कंहिं चैनल जे थ्रू न, बल्कि पंहिंजे ज़ाती शौक़ जे लाइ मूं इहे कयूं आहिनि। हाणे शुरू में मूं कुझु फिल्मूं जेके आहिनि से सोशल मीडिया ते यूट्यूब ते मूं अपलोड कयूं, तॾहिं त मूंखे एतिरी वाक़फ़ियत बि कान हुई त को कॉपीराइट बि हूंदी आहे या छा। मां हिकिड़ी स्ट्रेट तव्हां सां ॻाल्हि थो कयां पियो सिधी। पोइ जो मूं ॾिठो त फिल्म 1 मिलियन खां पोइ डिलीट थियणु शुरू थी, त
त फिल्म जो डिलीट थियणु शुरू थी त मूंखे ईमेल बि आई त बाबा तव्हां जेको आहे सो अनऑथोराइज़ जेको आहे सो हीउ जेको मवादु आहे इहो तव्हां पोस्ट था कयो, इन खां तव्हां अवॉइड कयो। पोइ मूं थोरो दोस्तनि सां बि सलाह कई, पोइ हुननि चयो त वाक़ई जेको आहे सो इहा इजाज़त जेसिताईं तव्हांखे उहा कंपनी फिल्म कंपनी न ॾींदी तेसिताईं तव्हां यूट्यूब ते जेको आहे सो इहे फिल्मूं नथा रखे सघो। पोइ वरी हुउसि अकेलो मां, ज़ाहिर आहे ॿियो को अहिड़ो इदारो या को सरकारी इदारो या को अहिड़ो चैनल मुंहिंजी हेल्प करण लाइ तयारु कोन हो, ऐं न कोई वरी ॼण मूं थोरी कंहिंसां अलाए वचन में आयुसि। पोइ मूं सोचियो त भला हाणे इन कम खे जेको आहे सो छॾे था ॾियूं, ऐं वाक़ई अहिड़ो को बि फ़ाइदो कोन्हे को जो हर भरू सुभाणे कॉपीराइट जे करे हिकिड़ी शइ माण्हुनि ताईं बि न पहुचे ऐं जेको आहे सो माण्हू हर भरू ख़्वार थिए, त पोइ इन करे मूं इन खे जेको आहे सो अपलोड करणु तर्क करे छॾियो। बाक़ी इहो जेको आहे सो थ्रू सोशल मीडिया जे इहो मुमकिन न आहे त इहे मुंहिंजूं तर्जुमो कयल फिल्मूं माण्हू जेके आहिनि से ॾिसी सघनि। मूं कमु कयो आहे पंहिंजे दिलि वेठां, सो बसि पोइ कंहिं महिल मूंखे महसूसु थींदो आहे त लाज़मी बि न आहे, बसि मूं हिकिड़ो शौक़ में दिलि सां कमु कयो, प्रोमोट न बि सम्झंदो आहियां लाज़मी, बसि पोइ हाणे पियो आहे। बाक़ी इहो हो त शुरू में जीअं मां इन कम खे अॻिते वधायो त मां पंहिंजो घरां ख़र्चु करे जेके बि तुंहिंजा सुठा अदीब आहिनि उन्हनि ॾे USB वठी उन्हनि ॾे फिल्मूं जेके आहिनि से मां मोकिलियूं। पोइ हुननि ॾाढो साराहियो कम खे, हुननि इलाही साराहियो, ऐं उन जे जवाब में हुननि सोशल मीडिया ते सुठे तरीक़े सां उन्हनि जी साराह बि कई, ऐं काफ़ी माण्हुनि ईअं बि कयो, काफ़ी दोस्तनि अदीबनि ईअं बि कयो त प्रिंट मीडिया में हुननि कालम बि लिखिया ऐं उन फिल्मुनि खे वॾो साराहियो। बाक़ी सरकारी लेवल ते ॼण माना मूंसां अञा को केरु राब्ते में आयो न कोई वरी मां कंहिंसां आयो आहियां। अच्छा, सरकारी सतह ते जेकॾहिं तव्हां टाइम जी अक्सर तव्हां शिकायत कयो था त टाइम घटि हुजण जे करे वधीक कमु न करे सघियो आहियां, जेकॾहिं सरकारी सतह ते तव्हांखे इहो टॉपिक ॾिनो वञे हा तव्हां अञा वधीक केतिरो कमु करे सघो? पोइ मां ॾिसो न, पहिरें मां तरजीह ॾियां पंहिंजी नौकिरीअ खे, पोइ मां जेको मूंखे टाइम मिले हा त मां उन हिसाब सां हुननि जे लाइ कमु कयां। पर पोइ मां एतिरो कयां हा ज़रूरु त जीअं अॻु में शुरू में PTV वारो दौरु हूंदो हो त महीने में हिकिड़ी फिल्म ईंदी, यादि आहे तव्हांखे, ऐं वॾो ख़ुशीअ सां असां इंतज़ारु कंदा हुआसीं त अॼु 10 बजे फिल्म हलंदी। पोइ थी सघे थो त मां हुननि खे महीने में हिकिड़ी फिल्म, पोइ ख़ासि को ॾींहुं हो मुक़ररु रखनि हा, पोइ का मयारी फिल्म जंहिंमें को लेसन हुजे त उहा हुननि खे मां डब न पर सबटाइटल करे ॾियां हा त उहो हलाइनि हा, पर महीने में हिकिड़ी, इन खां वधीक जेको आहे सो मां हुननि खे टाइम न ॾियां। अवल त मां नौकिरी खे ॾींदुसि। त इन मां तव्हां मुतमिन केतिरा आहियो ऐं तव्हांजो माण्हुनि ताईं पज़ीराई बि न थी सघी आहे, चंद अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जेके इन खे साराहिनि पियूं, इन मां मुतमिन तव्हां केतिरा थी सघो? हक़ीक़त में ॾिठो वञे त मां इन कम मां ई मुतमइन आहियां। उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त मूंखे इन में वाक़ई पज़ीराई न मिली आहे, छो त इहा शइ जेका आहे असां माण्हुनि ताईं न पहुची सघी आहे। पर इन ते मूंखे कॾहिं ॻाल्हि करणु न घुरिजे, पर कॾहिं नाज़ महसूसु थींदो आहे त हीउ उहो कमु आहे जेको हिनमहिल ताईं केर बि न करे सघियो आहे ऐं मां सरंजाम ॾिनो आहे। जी नाज़रीन, तव्हांखे असां ॾेखारियोसीं त साहिती परगिणे जो कद काठ वारी शख़्सियत क़ुर्बान चन्ना सां ॻाल्हि ॿोल कईसीं, ऐं क़ुर्बान चन्ना असांजे नाज़रीन ताईं जेको हाल अहिवाल पहुचायो आहे, उमेदु आहे त उहो ॾिसंदड़नि खे ॾाढो वणियो हूंदो। ऐं ईंदड़ वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं, कंहिं ॿी शख़्सियत सां मिलंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान खे। कैमरामैन परवेज़ ऐं इरफान आलमानी सां गॾु DM सुमरो, KTN न्यूज़ ठारूशा।